ॾिसो हेतिरो टाइम थियो आहे पर पुलिस अञा का फाइनल रिपोर्ट न ॾिनी आहे का जेको आहे सो हिन में केस में मुलविस जेका हिकिड़ी औरत ॿुधाई थी वञे हिना शाह उनखे गिरफ़्तार न कयो वियो आहे। त मुंहिंजे ख़्याल इहे कानून जूं तक़ाज़ाऊं जेके आहिनि इहे तक़ाज़ाऊं ई आहिनि जेके पूरियूं थियणु घुरिजनि। इंसाफ़ फौरी तौरु थियणु घुरिजे। अहिड़े वाक़िअनि में मुंहिंजे ख़्याल ट्रायल बि न हलायो वञे, को अहिड़ो इंसाफ़ को अहिड़ो को लाइ अमल जोड़ियो वञे, को अहिड़ो कानून ठाहियो वञे त जेके वहशी दरिंदा न्याणियुनि सां ज्यादती कनि था उन्हनि खे फौरी तौरु सज़ा ॾिनी वञे, उन्हनि खे चौराहनि ते चौकनि ते लटकायो वञे त जीअं इहे इबरत जो निशान बणिजी सघनि। ऐं फातिमा जे हिन क़तल केस में सिंध जी न्याणी हुजण जे नाते मां अॼु इहो ॿुधाइणु आई आहियां त मां हिननि सां गॾु बीठी आहियां। इहो पहिरियों वाक़ियो न आहे सिंध में, अहिड़ा काफ़ी वाक़िया थी चुका आहिनि। पहिरियां बि हिकिड़ी दरगाह ते शाइर आहे मुबीन हुजण उन जी भेण सां ज्यादती थी रुबीना हुजण सां, उन्हनि जो को बि तदारुक न थियो आहे, को इंसाफ़ न थियो आहे। उन्हनि जे लाइ बि डिमांड आहे असांजी त फौरी तौरु इंसाफ़ थियणु घुरिजे। सिंध जे निगरान वज़ीर आला खे बि गुज़ारिश आहे त हिन वाक़िए ते नोटिस वरितो वञे ऐं सिंध सां इंसाफ़ कयो वञे। फातिमा ज़ाहिर हिकिड़ो जेको नालो आहे इहो नालो ॿुधी करे हर गैरतमंद जो जिस्म लर्ज़ी थो वञे त अहिड़े नाले जी बि जेको आहे सो उन नाले जी बि न ॾिठो वियो नाले खे। ऐं हिननि जाली पीरनि जे तरफ़ां जेके हिन नाले खे न सुञाणे सघनि त पोइ ॻाल्हि ई पूरी ख़तमु आहे। पर पोइ बि असां इहो चवंदासीं की केतिरो बि बाअसर हुजे ख़ुदा जी ज़ात खां वधीक कंहिंमें का ताक़त